जामशरो शहीद अला बख्श सुबरो सैप्स यूनिवर्सिटी ऑफ आर्ट डिज़ाइन एंड हेरिटेज जामशरो पारां 19वीं डिग्री शो सालाना थीसिस डिस्प्ले नुमाइश मुनक़द कई हुई। डिग्री शो जो इफ्तिताह आपाशी जेसो भाई वज़ीर जाम ख़ान शोरो कयो। साण सां गॾु सैप्स यूनिवर्सिटी के वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अराबीला भुट्टो पिणु मौजूदु हुई। नुमाइश में पेंटिंग्स मुजस्मा कपड़नि जी डिज़ाइन सेरामिक्स जे थांवनि इमारतुनि जा मॉडल नक्शा इश्तिहारनि जी तस्वीरुनि ॿियनि शयुनि जी नुमाइश शामिल हुई। मजमूई तौर ते 101 शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पंहिंजा थीसिस प्रोजेक्ट नुमाइश लाइ पेश कया, जिनमें आर्किटेक्चर जा 37, फाइन आर्ट जा 27, टेक्सटाइल जा 21, कम्युनिकेशन डिज़ाइन जा 19 शागिर्द शामिल हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।